जेका टेस्ट ही असांजी जेका असां IBA जी हाणे हुनजा कुझु जेके मैथमेटिक्स जा सुवाल हुया जेके मतिलबु विज़िबल हुया जेके असांखे ॾिसण में अचनि पिया उहे असां अव्हांखे सॉल्व करे पार्ट नंबर 1 में मोकिलिया आहिनि पंहिंजे यूट्यूब चैनल डिजिटल स्पीक्स ते। हाणे ॿिया कुझु जेके प्रॉब्लम्स रहनि पिया उहे जेको आहे सो अचो ॾिसूं सॉल्व कीअं उहे कीअं थींदा। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हे जेको सुवाल नंबर 62 आहे त उन में चए थो त √x + √y इंटू √x माइनस √y इन जो जेको आहे सो असांजो राइट ऑप्शन कहिड़ो आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे इन जो जेको असांजो राइट ऑप्शन आहे उहो आहे असांजो x माइनस वाई। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हे जेको असांजो x माइनस वाई आहे उहो कीअं थियो असांजो, हाणे अचो त ॾिसूं। त हाणे दोस्तो असांखे ख़बर आहे त a + b इंटू a माइनस b उहो बराबरि थींदो असांजो a² माइनस b² जे। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हिते ॾिस असांजो जेको हिकिड़ो प्लस जो आहे, हिकिड़ो प्लस जो ऐं ॿियो माइनस जो आहे। ठीकु आहे दोस्तो, ऐं हिते ॾिस असां हिकिड़ो प्लस जो आहे हिकिड़ो माइनस जो आहे। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हे असांजो थींदो डिफरेंस ऑफ 2² फॉर्मूले ते। ठीकु आहे दोस्तो, त हाणे असां हिनखे असां डिफरेंस ऑफ 2² फॉर्मूले हल कंदासीं त हाणे हुनखे असां हे फॉर्मूलो इस्तेमालु करे हल कंदासीं। ठीकु आहे, त हाणे पहिरियों जेको असांजो अंग आहे हुनजो स्क्वायर कंदासीं √x। ठीकु आहे दोस्तो, हुनजो स्क्वायर वरी माइनस आहे, माइनस वरी जेको ॿियो आहे असांजो ॿियो आहे असांजी y उनजो मां स्क्वायर कंदुमि। ठीकु आहे दोस्तो, त हुनजो स्क्वायर कयां y होल स्क्वायर। ठीकु आहे दोस्तो, त हाणे ॿ जेको आहे असांजा अंडर रूट में ख़तमु थी विया, ॿ अंडर रूट में ख़तमु थी विया, त असां जेको जवाबु आयो x माइनस वाई आहे असांजो। ठीकु आहे दोस्तो, त हाणे असांजो राइट ऑप्शन जेको असांजो x माइनस वाई वारो आहे। ठीकु आहे दोस्तो, ऐं जेको 3 वारो असांजो सुवालु आहे log a m क्रॉस n। ठीकु आहे, त हाणे दोस्तो असांखे ख़बर आहे त जॾहिं लॉग जा जेके 3-4 रूल्स असांखे जेके गिवन आहिनि 9th क्लास जी मैथमेटिक्स में उन्हनि मां असांखे हे सुवालु आयो। ठीकु आहे दोस्तो, त हाणे असांखे ख़बर आहे त जॾहिं का शइ वन में हूंदी आहे त उहा माइनस में थी वेंदी आहे। ठीकु आहे दोस्तो, जॾहिं का ज़रब में हूंदी आहे असांजी छा में थी वेंदी आहे, ज़रब में हूंदी आहे असांजी छा में थी वेंदी आहे, प्लस में थी वेंदी आहे। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हे असांजो जेको आयो आहे ॾिसो छा में आयो आहे, मल्टीप्लिकेशन में आयो आहे। ठीकु आहे दोस्तो, हे असांजे छा में आयो आहे, मल्टीप्लिकेशन में आयो आहे, त इहो असांजो छा में थींदो असांजो log a m प्लस log a n। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हिन जो जेको असांजो राइट ऑप्शन आहे उहो आहे असांजो a आहे, त log a प्लस log a m प्लस log a n। ठीकु आहे दोस्तो, हिन जो जेको राइट ऑप्शन आहे उहो आहे असांजो हे आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे ॿियो आहे असांजो if x माइनस 2 इंटू x प्लस 3 इज़ इक्वल टू 0। त हाणे असांखे x जो जेको आहे वैल्यू फाइंड करणो आहे, माना x माइनस 2 इंटू x प्लस 3, त हिन में असांखे छा फाइंड करणो आहे, x जो वैल्यू फाइंड करणो आहे। ठीकु आहे दोस्तो, त हाणे दोस्तो असांखे ख़बर आहे त जॾहिं जेको आहे सो ॿ इक्वेशन असांजा 0 जे बराबरि हुजनि, छा ॿ इक्वेशन्स जॾहिं असांजो 0 जे बराबरि हुजनि त पोइ असां पहिरीं इक्वेशन हाणे हीअ असांजी x माइनस 2 ठीकु आहे दोस्तो इंटू x प्लस 3 इज़ इक्वल टू 0। हाणे हिते जेको असांजो ॿ रक़मूं आहिनि, माना x माइनस 2 इंटू x प्लस 3 इज़ इक्वल 0। हाणे जॾहिं ॿ इक्वेशन असांजूं 0 जे बराबरि हुजनि त असां पहिरीं जेको आहे 0 जे बराबरि कंदा आहियूं या ॿी 0 बराबरि कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, त x माइनस 2 इज़ इक्वल टू 0, x प्लस 3 इज़ इक्वल टू 0। ठीकु आहे दोस्तो, त हाणे असांखे जेको आहे x जो वैल्यू फाइंड करणो आहे, त हाणे जॾहिं x जो वैल्यू फाइंड करणो आहे त पोइ असां छा कंदासीं त x इज़ इक्वल टू हाणे हीअ माइनस जी आहे, हीअ अचे असांजी हेॾे छा थींदी प्लस ई थींदी। ठीकु आहे दोस्तो, ऐं हे छा असांजो हितां बि x फाइंड करणी आहे। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हीअ असांखे x फाइंड करणी आहे, त हीअ प्लस जी हेॾे अची छा थींदी असांजी माइनस जी थींदी। त असांजो जेको राइट ऑप्शन आहे उहो आहे असांजो 2, -3। त हाणे हे जेके प्रॉब्लम आहिनि मां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऑलरेडी माना 6 क्लास जेका मैथमेटिक्स आहे उन में तक़रीबन 1.5-2 महीनो पहिरां मां सेखारे चुको आहियां। ठीकु आहे दोस्तो, ऐं ॿियो आहे असांजे विच ऑफ द फॉलोइंग प्रोपोर्शन इज़ करेक्ट इफ़ 12 इज़ इक्वल टू PQ। ठीकु आहे दोस्तो, त हाणे दोस्तो असांखे जेको राइट ऑप्शन आहे उहो आहे असांजो 4:Q इज़ इक्वल टू P:3 असांजो हे राइट ऑप्शन आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे इहो राइट ऑप्शन कीअं आहे, त हाणे दोस्तो तव्हांखे इहा ख़बर आहे त असांजी जेका प्रोपोर्शन में हूंदियूं आहिनि असांखे हिकिड़ो मीन हूंदियूं आहिनि, ॿियो छा असांजूं एक्सट्रीम्स हूंदियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तो, त हाणे मां तव्हांखे ऑलरेडी माना सेखारे चुको आहियां त मीन जी जेका असांजी प्रोडक्ट हूंदी आहे उहा बराबरि हूंदी आहे प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स जे। ठीकु आहे दोस्तो, त हाणे ॾिसो हीअ जेका असां जेके एक्सट्रीम्स आहिनि हे ॿिन्ही खे असां ज़रब कयूं 4, ऐं जेके असांजे मीन आहिनि दोस्तो हे जेके मीन आहिनि त P इंटू Q इज़ इक्वल टू 4 इंटू 3। ठीकु आहे दोस्तो, त हिन जो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 12 इज़ इक्वल टू PQ। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हे जेके अहिड़े टाइप जा जेके प्रॉब्लम आहिनि मां पंहिंजे चैनल ते ऑलरेडी अव्हांखे ॾसी चुको आहियां तक़रीबन 2 महीना पहिरियां। त हाणे हिन जो जेको असांजो राइट ऑप्शन आहे उहो आहे असांजो
4:Q=P/3 त हे न माना जेको आहे हे जेको असांजो रूल आहे उन रूल जे मुताबिक़ थींदो त प्रोडक्ट ऑफ मीन्स = प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। त उमेद आहे त हे जेके असांजे मैथमेटिक्स जो पोर्शन आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो ऐं जेके ॿियूं टेस्टियूं थींदियूं उन्हनि जा जेका मैथमेटिक्स जा जेके सिंधीअ जा या जेके बि साइंस ऐं जेको आहे सो केमिस्ट्री फिज़िक्स जा पोर्शन उन्हनि खे सम्झण जे लाइ असांखे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो।